नाज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार आवां बिशार रसूमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। पाबंदी मरियल जमायत TLP जे मार्च खे मुंहुं ॾियण लाइ रावलपिंडी मरी रोड ॿिए ॾींहं बि सील। लाॻापियल रोड ऐं बाज़ारूं कंटेनर लॻाए सील कयूं वयूं। मेट्रो बस ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि, तालीमी इदारा, ऑफिसूं, बैंक ऐं वापारी मर्कज़ मुकमिल तौर बंदि कया विया। सरकारी अस्पतालुनि ॾांहुं वेंदड़ रस्ता बि सील कया विया। मामूल वारी ज़िंदगी सख़्त मुतासिर। लाहौर ऐं रावलपिंडी विच में ट्रेन ऑपरेशन जो निज़ाम गरम भरम थी वियो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ 8 अरब रुपयनि जी शकी ट्रांज़ेक्शन वारे केस जी ॿुधणी। अदालत केस जी ॿुधणी 8 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे स्टे ऑर्डर सबबि आसिफ अली ज़रदारी ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। आसिफ ज़रदारी जो वकील फारूक एचनाइक ऐं नैब प्रोसिक्यूटर अदालत में पेश। सुप्रीम कोर्ट नस्ला टावर केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। नस्ला टावर 7 ॾींहनि में किराए वञे। जदीद डिवाइसिस इस्तेमालु कयूं वञनि। इमारत किराइण खां पोइ मलबो फ़ौरी तौर ते खंयो वञे। नस्ला टावर खे किराइण जो अमल 27 अक्टूबर खां पोइ 1 हफ़्ते में मुकमिल कयो वञे। यकीनी बणायो वञे त टावर किराइण दौरान को नुक़सानु न थिए। नस्ला टावर खे किराइण लाइ सॼो ख़र्च मालिक खां वरितो वञे। न ॾियण जी सूरत में कमिश्नर कराची मालिक जो प्लाट विकिणी रक़म वसूल करे। अदालत जो लिखत में फ़ैसिलो। मुल्क में कोरोना वायरस विघे नवों मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 28,414 थी वियो। 24 कलाकनि दौरान वायरस जा 706 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंगु 12,71,027 थी वियो। हेल ताईं 12,19,174 मरीज़ सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 1.42% रही। न्यू सईदाबाद में क़ौमी शहरा ते आला ब्रांच मोरी वटि होटल मां अणॼातल शख़्स जो लाश ठाहियो। बिटो केटी पुलिस लाश खणाए तालके अस्पताल जे मुर्दाखाने में रखाए छॾियो। ओबारो वेझो क़ौमी शहरा ते कमू शहीद भरिसां फुटियुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी। ट्रैक्टर ड्राइवर मुनीर दांदो फोथी वियो। झंडो मरी लॻो उस्मान शाह हुड़ी स्टाफ वटि ट्रालर जी टकर में पोरियत महमूद राजपूत हयाती विञाए वेठो। मियासा वेझो ॻोठ अतुरजी वांड वासी नौजवान अमीर अली चांडियो कराची खां 1 हफ़्ते खां पुरस्कार नमूने गुम। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। ऐं मदे जे वेझो पुलिस जी ॻोठ जमालपुर ऐं ॻोठ ड्रिगपुर में जुणेजा बिरादरी जे घरनि ते चढ़ाई। पुलिस घरनि में पियल सोलर प्लेटूं, रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान खणी वई। पुलिस घर में सुतल लखमीर जुणेजो समेत 3 ॼणनि खे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो।